पीपल्स पार्टी जी एमएलए शाज़िया अता मरी जेका NA 209 मां 2024 इलेक्शन में चूंडजी आई। फिर से चलेगा तीर हमारा, तीर चला दुश्मन हारा, जिंदा है भुट्टो सबका है नारा, बीबी शहीद ने हमको पुकारा। जिए 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 भुट्टो बेनजीर, जिए 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 भुट्टो बेनजीर। जै सांगड़ जी अवाम ला मसला हल करण ला 2 कमेटियूं ठायूं जंहिंमें तालका सिंजरो तालको जाम नवाज़री ला सदर वडो भा रईस अकबर मरी के जिम्मेदारी दी वयूं। वो माई कह रही है कि इसने रास्ता चेंज कर दिया, ठीक है ना। अगर ऐसा है तो फिर बाबा है, अगर ऐसा है तो फिर ये अपनी जेब से भर के बना कर दे। उन्हनि खे तायद कयो वियो त अवाम जा मसला फौरी तौर ते हल कराया वञनि। इन सिलसिले में झोल शहर में पहिरियों भेरो खुलियल कचहरी जो इनकाद कयो वियो। मेरी मुलाकात हुई थी फैसले में आई, जंहिंमें मुख्तियारकार DSP SHO झोल टाउन कमेटी जे चेयरमैन राणा राशिद अली राजपूत, वाइस चेयरमैन खान मोहम्मद खासकली, रईस हैदर खान मरी, वडेरो नईम खान वसाण, वडेरो अमीर अली कीरियो, वडेरो अली नवाज कीरियो, चौधरी रियाज आराई, अला बख्श तुमरानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज विंग जी सदर, बिस्मा शहर ऐं झोल शहर जे आस पास जे इलाक़नि खां आयल वॾी तादाद में माण्हुनि पंहिंजा मसला ॿुधाया। जेके असांजा वोटर कोन्हे उन्ही पाड़े में रस्ती ॾिनी आहे। असांखे अदा नवी लोग हिकिड़ी ॾिनी जेकी हीअ ठेकेदार खणी वञी हुननि में ठाराए ख़्याल। इन्ही मौक़े ते रईस अकबर खान मरी जो चवणु हो त असां पहिरीं खुली कचहरी कई आहे। इंशाअल्लाह ताला असां ग़रीब मिस्किन माण्हू ऐं मज़दूरनि लाइ हर महीने इन क़िस्म जूं शहर ऐं ॻोठनि में गजाणियूं कंदासीं। असां ये खुली कचहरी जो सिलसिलो जारी रखियो आहे अल्हम्दुलिल्लाह। अदी जे इंस्ट्रक्शन ते अदी शाज़िया जे ऐं अदी जो चवणु आहे त जेके बि असांजा वोटर आहिनि हुननि खे असां पाण वटि घुराए तकलीफ़ न ॾियूं ऐं असां पाण वञूं हुननि वटि, हुननि जी यूनियन काउंसिल में, हुननि जी टाउन कमेटीअ में, हुननि जे ॻोठनि में ऐं हुननि जा मसला ॿुधूं, हुननि खे हल कयूं। हाणे जॾहिं खां इलेक्शन जो इहो सिलसिलो ख़तमु थियो आहे, हुकूमत ठही आहे, असां पाण माण्हुनि वटि वञूं पिया ऐं कोशिशि इहा ई आहे त घर वेही हुननि जा मसला हल कयूं ऐं पंहिंजो जंहिंमें हाणे अॼुकल्ह खुली कचहरी थी आहे झोल में, जंहिंमें असां पुलिस जा पंहिंजो नुमाइंदा बि असां सां गॾु आहिनि, DSP साहिबु आहे ऐं मुख्तियारकार आहे, रेवेन्यू जे हवाले सां इरिगेशन डिपार्टमेंट जा माण्हू आहिनि, ताकी जिन खे हिननि डिपार्टमेंट में का शिकायत आहे उहा शिकायत असां उन्हनि जी दूरि कयूं ऐं जेके डेवलपमेंट जा कम आहिनि उहे बि हुननि खां उन्हनि जी यूनियन काउंसिल में वञी हुननि जी टाउन कमेटी में वञी वठूं पिया। कामरेड GM तुमाणी, ब्यूरो चीफ मीडिया द न्यूज़ HD सांगड़।